अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु आहियां मंसूर बलोच। सबका मेरा हेडलाइन। नाज़रीन, दादू खां फिदा हुसैन पंवर जी रिपोर्ट के मुताबिक़ दादू जे यतीम न्याणी फरज़ाना जमाली खे इंसाफ़ ॾियारण लाइ दादू जी सिविल सोसाइटी रोडनि ते निकिरी पई आहे। सिविल सोसाइटी जे औरतनि ऐं मर्दनि हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP मोड़ ते धरणो हयो। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त दादू जे बासर CIA इंचार्ज इफ्तिखार जमाली, संदसि भाउ आफ्ताब जमाली ऐं पीउ गुलाम मोहम्मद जमाली 27 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। फरज़ाना जमाली जो चवणु आहे त 14 सालनि खां अदालत जा चकर काटिया। अदालत कब्ज़ो ख़ाली करण लाइ ज़िले इंतिज़ामिया खे लिखियो आहे, पर ज़िले इंतिज़ामिया कब्ज़ो ख़ाली न कराए सघी आहे। हिननि चयो त इंतिज़ामिया कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे यतीम न्याणी सां इंसाफ़ करे ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।